वसापराल खबर सिलसिला जारी खबर शेयर करने से पिराल लिखा पिराल सब डिवीजन इरिगेशन अमलन जी नाय अली सबब बबलवा जे किनारे ते पोखियल सरकारी कीमती वणन जी वाडी जो सिलसिलो WhatsApp पिरालो ब्रेकिंग न्यूज़ जारी है। फैज़मत बिडो पुलिस जे सरपंच में वधंदड़ वाडी अमलो रुकजी न सघियो आहे। ॼाण मूजिब एसडीओ इरिगेशन ऑफिस में गायब है, जंहिं करे सूरत हाल वधीक ख़राब है। मुकामी माण्हुनि जो माजिद अली अमजद अली बिलाल ऐं ॿियनि जो चवणु आहे त फैज़मत बिंडो पुलिस जी सरपंची में रात जे वक़्त में नामालूम चोर रोज़ानो सरकारी वण वॾी काटी करे खणी वञनि था, पर इरिगेशन खातो तरफ़ां न का निगरानी कई पई वञे न ई काई को कदम खयो पियो वञे। शहरनि मुतालबो कयो आहे त ज़िम्मेदार ख़िलाफ़ कार्रवाई करे वणनि जी वाडी वारो अमल फौरी तौर ते रोके वञे, न त ॿिए सूरत में एहतिजाज जा दायरा वधाया वेंदा। वॉइस ऑफ पिराल पेज के लाइक करण शेयर करण दोस्तों जी वॾी महिरबानी। वॉइस ऑफ पिराल यूट्यूब चैनल अवां जो पंहिंजो चैनल खे सब्सक्राइब कंदा, महिरबानी।